बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजे चैनल ते पचाई आहे बिहनि जी भाॼी। तमामु आसान, तमामु मज़ेदार। अचो त तव्हांखे ॿुधायूं त अॼु असां कीअं था पचायूं बिहनि जी भाॼी। सभ खां पहिरीं मां अधु किलो बिहनि जो खयो आहे। हिननि खे बॉइल करे हिते रखियो आहे, तक़रीबन ॻारे छॾियो आहे। हीअ चङी तरह बिह ॻरियल आहिनि। कटे धोई करे साफ़ पाणी में असां ॻारे वरितो आहे। उन खां अलावा 1 कप ऑयल जो, कुकिंग ऑयल। उन खां अलावा 4 अदद मां टमाटा खयां नॉर्मल साइज़ जा, जिन जी मां खल लाहे छॾी आहे। धोई साफ़ करे कटे करे हिते रखियो आहे। थूम जूं कुझु ॻड़ियूं छिले रखियूं आहिनि। गिदामड़ी पाणीअ में पुसाए छॾी आहे, हिननि जो रस इस्तेमालु कंदासीं। ॻड़ियूं असां कढी छॾींदासीं। लूण जो 1 चमचो असांखे खपंदो। सुका धाणा पाउडर 1 चमचो असांखे खपंदो। जीरो असांखे खपंदो, जेको कुटे बि इस्तेमालु कंदासीं, साबुत बि कंदासीं। ॻाढ़ो मिर्चनि जो पाउडर 1 चमचो, हेड जो 1 चमचो, ऐं सावा मिर्च ऐं सावा धाणा, जिन खे असां कटे करे इस्तेमालु कंदासीं। हिते मां 1 चमचो मुर्गी जो मसालो या चिकन मसाला पाउडर इस्तेमालु कंदसि। मूं पंहिंजे चुल्हि ते चाढ़े छॾिया आहिनि। सभ खां पहिरीं मां हिते घी पई विझां, 1 कप तक़रीबन। थूम खे असां कुटे वठंदासीं। थूम असां कुटे करे गरम घीअ में विझंदासीं। घी असांजो गरम थी रहियो आहे। हिन में हाणे मां ऐड कंदसि कुटियल थूम। थूम असांजी 1 चमचो थी वई तक़रीबन कुटण खां पोइ। थूम खे असां घीअ में भुञी वठंदासीं चङी तरह। एतिरो भुञंदासीं जो थूम ॻाढ़ी थी वञे, पंहिंजी ख़ुशबू छॾे ॾिए घीअ में चङी तरह। त भुञणु ॾियो। थूम खे घुमाए करे ॻाढ़ो करे वठंदासीं। सम्झो थूम जो हिकिड़ो दाग पिया ठाहियूं असां। बसर इस्तेमालु कोन था कयूं बिह में। इहे सिर्फ़ु चटपटा ऐं मज़ेदार खटा बिह आहिनि। थूम असांजी गरम थी रही आहे। जेसिताईं मां टमाटरनि खे कटे वठंदसि, जंहिंजी मां खल लाहे छॾी हुई, कि सनो बारीक करे कटे थी वठां। थूम असांजी बिल्कुलु गरम थी वई आहे, ॻाढ़ी थिए पई। हाणे मां हिते हिन में विझंदसि पंहिंजा टमाटा। थूम असांजी बिल्कुलु पची चुकी। टमाटनि खे असां ॻरण ॾींदासीं। खल लथल आहे टमाटनि जी, त उहो एतिरो टाइम कोन वठंदा ॻरण में, जल्दी ॻरी वेंदा। चङी तरह घुमाए वठो। टमाटनि जो पाणी थी वियो आहे ऐं चङी तरह हाणे भुॼी रहिया आहिनि टमाटा घीअ में। उते ई असां ॿिया मसाला बि हिन में शामिलु कंदासीं। 2 मिंट लॻी वेंदा तव्हांखे टमाटर खे ठाहिण में, सेट करण में, ॻारण में। ॾिसो हाणे टमाटा ॻरी चुका आहिनि। हाणे हिन में मां विझां पई 1 चमचो लूण जो, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सुको धाणा पाउडर, 1 चमचो हेड जो, साबित जीरो, सॼो जीरो। हिते मां कुटियो न आहे फ़िलहाल जीरे खे, साबुत ई 1/2 चमचो जीरे जो विझी छॾियो आहे। ऐं हिते मां विझां पई मुर्गीअ जो मसालो। हीउ पॉकेट वारो मसालो आहे, पर सुठी कंपनी जो आहे। हिन सां थोड़ी ख़ुशबू सुठी थी वेंदी आहे। इहो तव्हांजे लाइ ऑप्शनल आहे। तव्हांखे अगरि पसंदि अचे त विझो, न त एतिरो ज़रूरी बि न आहे, पर हिन सां टेस्ट में थोरो अञा वधीक फ़र्क़ु अची वेंदो आहे। हिनखे चङी तरह घुमाए मिक्स करे वठो। जीअं मसाला घीअ में चङी तरह भुॼी वञनि। अगरि टमाटो थोरो साबित रहिजी वियो आहे त हुनखे कुटे करे पंहिंजे ॾोईअ सां सेट करे छॾियो। हीअ तमामु आसान ऐं मज़ेदार बिहनि जी भाॼी आहे। बिह हींअर सियारे जी मौसम में लहंदा आहिनि। हाणे हिन में मां शामिलु पई कयां पंहिंजो बॉइल थियल बिह। बिहनि खे हिन सॼे मसाले में मिक्स कयां पई। हिते चङी तरह बिहनि खे मां भुञी वठंदसि घीअ में। हिन में असां पाणी शामिलु नाहे कयो। जेको टमाटे जो पाणी आहे उहो आहिस्ता आहिस्ता ख़ुशक थियणु शुरू थी वेंदो।
भाॼी बिल्कुलु घीअ ते अची वेंदी। बीहनि खे त चङी तरह भुञणो आहे। बीहनि खे मां बॉइल करण में को बि लूणु इस्तेमालु न कयो हो। जेको हींअर लूणु इस्तेमालु कयो आहे सिर्फ़ु उहो ई इस्तेमालु कयो आहे। हिते मां विझां पई गिदामिड़ीअ जो घाटो रस, जेको तक़रीबन अधु प्याली आहे। तव्हां चाहियो त हिते दही बि इस्तेमालु करे सघो था, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। त चङी तरह भाॼी खे घुमाए वठो। बीहनि खे असां तक़रीबन 5 खां 10 मिंट भुञियो हो घीअ में। वीडियो असां एतिरी वॾी न पिया करे सघूं, इन करे उहो टाइम तव्हांखे भुञण जो एतिरो शो न थियो आहे। चङी तरह ते हिनखे मिक्स करे वठो, गिदामिड़ी जे रस खे बि भाॼी में। हाणे मां आख़िर में शामिलु पई कयां सावा मिर्च, जिन खे मां कटे वरितो आहे, ऐं सावा धाणा। चङी तरह हिकु दफ़ो मिक्स करे वठंदासीं। मां जीरो जेको बचियो हुयो असांजो उनखे बि कुटे वठंदसि। ऐं हिते आख़िर में मां जीरा पाउडर हिन में इस्तेमालु कंदसि। अधु चमचो तक़रीबन जीरो मां कुटींदसि। जीरे जो पाउडर ठाहे करे मां आख़िर में भाॼी में इस्तेमालु कंदसि। ऐं मां हिते ढक थी ॾेई छॾियां 5 खां 10 मिंट। हल्की बाहि करे छॾियो। भाॼी असांजी बिल्कुलु तयारु आहे। बीह त असांजा पहिरीं ॻरियल हुआ। इहा आहिनि असांजा चटपटा मज़ेदार खटा बीह। उमेद था कयूं त अॼु बि तव्हांखे असांजी डिश ॾाढी वणंदी। पंहिंजी राय जो इज़हार कजो, कमेंट कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब कजो। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।